नाज़रीन ख़बर नहीं पिया कि कादरपुर मां कादरपुर गैस फील्ड के मुलाज़िमन कारियूं पट्टियूं ॿधी पुरअमन एहतजाजी रैली कढी। वधीक तफ़सील ॾेई पिया कि एहतजाज कंदड़नि में CBA नायब सदर ख़ादिम हुसैन भुट्टो, शकील अहमद, मोहम्मद बख्श जलबाणी, मोहम्मद हफ़ीज़ खटक, मोहम्मद असलम गोरी, मोहम्मद ज़फ़र मीर, नईम खान सुंदरानी, फ़याज़ अहमद हिकड़ो ऐं हफ़ीज़ मलिक ऐं वेल चौकीदारनि शौकत संगड़, सईद अहमद सगड़ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त OGDCL गैस फील्ड जे MD खां मुतालबो करियूं था त असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। एग्रीमेंट डिमांड मुताबिक़ हुनजी ऐं चौकीदारनि खे पको कयो वञे। चौकीदार केतिरनि ई सालनि खां कमु करे रहिया आहिनि, उन्हनि खे हिन वक़्त ताईं पको न कयो वियो आहे। असांजा मुतालबा मंज़ूर कया वञनि, न त एहतजाज दाइरो वधायो वेंदो। जहांगीर अबड़ो, 90 न्यूज़, ब्यूरो चीफ, सिंध।